सो मूंसां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहिनि एडिशनल IGP कराची सर ख़ादिम हुसैन रिंद साहब हिन वक़्तु मूंसां गॾु मौजूदु आहिनि। सर अस्सलाम वालेकुम एंड थैंक यू वेरी मच फॉर योर टाइम। यू आर वेलकम। सो सर शुरू कयूं पिया त हीअ हिन वक़्तु कराची वॾे में वॾो शहर आहे, उतां जी जॾहिं क्राइम जी सूरत हाल ते नज़र विझूं था त ॾाढो अफ़सोस थिए पियो त हिन वक़्तु छा स्टेटस आहे? ॾिसो, स्ट्रीट क्राइम जेको आहे सो कराची जो वॾे में वॾो चैलेंज रहियो आहे। रिसेंट पास्ट में बि तव्हां ॾिसंदो, बल्कि जॾहिं खां असांजी नई टीम इन प्लेस थी त असांजे लाइ नंबर 1 जेको चैलेंज हुयो उहो स्ट्रीट क्राइम ई हुयो। अच्छा, उन सिलसिले में काफ़ी जेके से स्टेप्स खयां विया आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह उनजो इम्पैक्ट इहो आयो आहे त देयर इज़ अ साइज़ेबल रिडक्शन इन स्ट्रीट क्राइम जेके डेटा अवेलेबल आहिनि। ओके, जंहिं पोएं साल सां जेकॾहिं कंपेयर कबो या पोयनि महीननि सां कंपेयर कबो बिफोर ऑगस्ट या ऑनवर्ड्स त उन में काफ़ी उन में घटिताई थी आहे। पुलिस एनकाउंटर्स जेके थिया आहिनि उन्हनि जो तादादु मां ईअं तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं एवरेज 2 पुलिस एनकाउंटर्स डेली थिया पे असांजी टीम जे अचण खां पहिरीं त दैट हैज़ बीन इंक्रीज़ टू 5। अच्छा, सो ऑलमोस्ट 125-30% उन में इंक्रीज़ आई आहे। इवन जेके क्रिमिनल्स गिरफ़्तार थिया आहिनि उनजी बि तमामु वॾी हिकिड़ी तादादु अहिड़ी आहे जेके ज़ख़्मी बि थिया आहिनि या उन में मारिजी बि विया आहिनि। 60+ अहिड़ा क्रिमिनल्स आहिनि जेके वारदातुनि में पुलिस एनकाउंटर्स में मारिया विया आहिनि। अच्छा, उन खां अलावा तव्हां इहो बि ॾिसो त मोबाइल फ़ोन्स जेके आहिनि उन्हनि जी बि हिकिड़ी स्नैचिंग थिए थी। स्ट्रीट क्राइम जूं 2 शयूं थियनि थियूं, या त कैश या मोबाइल फ़ोन खे फुरण, या त वरी पोइ उनजी जेको आहे सो जीअं माना पर्स फुरण या ॿी का वैल्यूबल शइ फुरण या मोटरसाइकिल फुरण या गाॾी फुरण, उहो बि स्ट्रीट क्राइम थिए थो। अल्हम्दुलिल्लाह सभिनी हेड्स में जेका असां कमी थी आहे। अगरि 182 मोटरसाइकिल्स जो डेली फिगर हुयो त उहो 118-115 ते अची वियो आहे। अच्छा, मोबाइल फ़ोन्स में बि असां जेके उहे गैंग्स जेके न सिर्फ़ु स्नैचिंग कनि था पर जिन खे विकिणंदा हुआ उनखां पोइ उहे मोबाइल फ़ोन स्मगल थींदा हुआ अफ़गानिस्तान, ईरान या दुबई, उन्हनि गैंग्स खे बि बस्ट कयो अथऊं।